बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जियां तव्हां सभिनी खे मालूम आहे त असांखे ज़िंदा रहण लाइ जियां ग़िज़ा जी ज़रूरत आहे, अहिड़े तरीक़े सां असांखे ज़िंदगी बसर करण लाइ बि तालीम जी ज़रूरत आहे। अगरि असां तालीम याफ़्ता आहियूं त किथे बि असांखे का बि रंडक पेश नथी अची सघे ऐं असांखे तालीम हिकु सुठो इंसानु बणाए थी। अॼुकल्ह जी महांगाई जी दौर में तालीम ते बि वॾो असरु पई रहियो आहे ऐं पवंदो बि सही, छाकाणि त जेके परे परे इलाइक़े जा शागिर्द उहे तालीम हासिलु न करे सघंदा, छो जो उन्हनि खे अचण वञण लाइ वधीक ख़र्चु पवंदो। केतिरा ई शागिर्द आहिनि जंहिं चयो आहे त असां परे हुजण जे करे तालीम हासिलु नथा करे सघूं। हुकूमत खे घुरिजे त अहिड़नि शागिर्दनि खे का सब्सिडी प्रोवाइड करे जीअं हर फ़र्द तालीम खां महरूम न रही सघे ऐं तालीम ई अहिड़ो ज़ेवर आहे जेको इंसान खे संवारे ऐं सिंगारे थो, जीअं को बि फ़र्द तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम न रही सघे। छाकाणि त तालीम सां ई पाकिस्तान जी तरक़ी थींदी, तालीम सां ई पाकिस्तान तरक़ी करे सघे थो ऐं अगरि तालीम याफ़्ता हर फ़र्द तालीम याफ़्ता हूंदो त असां पाकिस्तान जी तरक़ी खे मुमकिन बणाए सघूं था।